अनबिलीवेबल राब्तो रहियो आहे। विख विख ते इस्तक़बाल थिया आहिनि। अवाम ॿाहिरि निकिरी आयो आहे ऐं अवाम तमामु घणी मोट ॾिनी आहे। कंदकोट खां वठी हैदराबाद ताईं 3 ॾींहं गुज़री विया आहिनि ऐं जंहिं अंदाज़ में अवाम इस्तक़बाल कयो आहे, मां सम्झां थो त अवाम सिंध हुकूमत ते बदएतमादी जो इज़हार कयो आहे। अवाम पंहिंजो रेफरेंडम ॾिनो आहे सिंध हुकूमत जे ख़िलाफ़ ऐं इन ॻाल्हि जी इहा दलील आहे त सिंध जो अवाम अमन थो चाहे, मेरिट ते रोज़गार थो चाहे, सिंध जो अवाम बुख ऐं बदहाली खां जान छॾाइण थो चाहे ऐं सिंध जो अवाम इन नाहाल ऐं नालाइक़ हुकुमरान मां जान छॾाइण थो चाहे। जेका आया सरदार उन्हनि त तय कयो त उहे अमन जे लाइ अमल इक़दामात खणंदा ऐं खणनि पिया था। जेका न आया उन्हनि जो तालुक़ु पीपल्स पार्टी सां हुयो। पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ हिकु बि सरदार न आयो, छो त असां सम्झूं पिया त जिन बंदूकूं खयूं आहिनि उहे उन वक़्त ताईं बंदूकूं न छॾींदा जेसीं ताईं उन्हनि जा फ़ैसिला न थींदा, जरगा न थींदा। उन्हनि जे फ़ैसिलनि जूं चाबियूं सरदारनि जे हथनि में आहिनि ऐं सरदार सुलह कराइण जे लाइ संजीदा कोन्हनि। पुरअमन हूंदी लेकिन आइन कानून जे दायरे में हूंदी, सख़्त खां सख़्त हूंदी, हुक्मराननि जे गिर्द घेरो तंग कंदासीं।